कुरान पढ़ण वारा तोखे भी अजर मिलंदो पर उन मुझे लजपाल हुसैन जेला तू पंहिंजे दिल खां पुछ अल्लाह वट केतिरो अजर ऐं इज्जत हुंदी जंहिंजो जिस्म मैदाने करबला में जेको नेज़े जे नोक ते भी रब जो कुरान पढ़ी रहियो आ नोक नेज़े पर तेरा कुरान सुना चो मुझा जानी चो यार जे याद में नोक नेज़े पर तेरा कुरान सुनाना याद है या हुसैन इब्ने अली तेरा ज़माना गाला यार हज़रत असगर का वो तीर खां गोद में अज न सजन साईं जे चरे फकीर खे मौक़ो दिनो थई मौसम भली आ तोखे ॿुधाई तुस दिल खोले त मुझे अली असगर के पानी जी उञ हुई छा तोखे ॿुधाई तुस त सफा मरवा ते इस्माईल ज़बीहुल्लाह ज़मीन ते रुगी पंहिंजा पेरड़ा थो हणे रब आबे ज़मज़म जारी थो करे ओ खलील जो बच्चो आहे महबूब मुस्तफा जो बच्चो इंशाअल्लाह ताला इश्क़े लजपाल बुधाए हज़रत असगर का वो तीर खाना गोद में और नहर पर अब्बास का बाजू कटाना याद है और नहर पर अब्बास का बाजू कटाना याद है या हुसैन इब्ने अली तेरा ज़माना याद है तीरों की बरसात में मुसल्ले ते त सबको भी है वाह मुझा लजपाल हुसैन खुदा जो कसम सन 61 हिजरी के याद कर अज सन हिजरी के याद कर ये समय साल आडो आने करे तसव्वुर कर अजब नालो था बुधो नालो था लजपाल जो बुधो मंजर था बुधो तवार उभा थी था वजन उनन जी बकाम चाहंदो जन पांजे अखिन सां यो मंजर दिठो सब कह जावारो भा कौन थींदा याद रखी छे छो त मदीने के लिए हर आंखें रोई पर मदीना देखता है कोई कोई रुआ तो सबको आत मदीने वञा वीज़ा वठण सौलिया टिकट वठण सौलिया 5 लाख खर्च करण सौला पर मदीने पहुंची करे पंहिंजे यार जे दरबार में गुलाम थी पेश थियण ॾाढो ॾुखियो आ कलमो पढ़ण ॾाढो सवलो आ पंहिंजे पाण खे हुसैनी चवराइण ॾाढो सवलो आ पर मुंहिंजा यार सच इहो आ हुसैनी थियण ॾाढो ॾुखियो आ ॾाढो ॾुखियो आ मुझे करीम आका जे दरबार में हिकिड़ो सहाबी रोंदो थो अचे मुझे आका पुछो रोई छो थो चवे थो आका सालन खां ॾाढी सिक हुई महबूब जे दीदार जी मुझा आका रुआ इन खुशीअ में थो मूंखे मुस्तफा सां प्यार आ मुझा महबूब मूंखे तव्हां सां प्यार आ मुझा महबूब मुंहिंजी जान तव्हां तां निसार आ मुझा आका मूंखे तव्हां सां प्यार आ महबूब मुस्तफा जवाब फरमायो ओ प्यार जी दावा करण वारा हुजूर फरमायो ओ प्यार जी दावा करण वारा मोहब्बत
जी दावा करण वारा, इश्क जी दावा करण वारा याद रखी छड़ जा जै महबूब मुस्तफा सा प्यार जी दावा थो करी बुखू काटणियों पवंदई, पेट के पत्थर बधना पवंदई, जान कुर्बान करनी पवंदई। अगर प्यार करण थो चाही त दुखन ला तैयार थी यार मुझा नारो हणी करे मां चई सघां थो त हुसैनी हां, पर मुझे लजपाल हुसैन जे सिर्फ हा खे समझण ए दुनिया जे वस जी गाल नाहे, को खुदा जाने बियो मुस्तफा पाण थो जाने। जी हाँ ही उहे लजपाल हन। किए तोखे समझाया, किए तोखे बुधाया, रात ईद जी थींदी आ, तवज्जो मुझा दोस्तों, रात ईद जी थींदी आ, जॾहिं ईद ईंदी आ हर बचड़ो बुधायो कैसां गल कंदो आ, जवाब दियो कैसां गल कंदो आ, अमड़ सां गल कंदो आ, बाबा जानी सां अंगल कंदो आ, अमड़ जी जान मुखे ही खपे, अमड़ न दींदी आ बच्चो रोंदो आ, पंहिंजे बाबा सां गल कंदो आ। ईद जी रात आई आ, मौला अली भी मौजूद आ, खातून जन्नत अम्मा भी मौजूद आ, लेकिन हसनैन करीमैन जो अंकल न मौला अली सां न अम्मा खातून जन्नत सा अंगल आत महबूब मदीने जे मीर सा। अखियों तो खोलियो, खुदा जो कसम केतरा मिसाल तव्हां जे आॾो ॾियां। जॾहिं मुंहिंजा दोस्त जंगे सफ़ीन में ग़ालिबन मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा पंहिंजे वलर पुटड़नि सां मौला अली जा गज पुटड़ा हन। मुंहिंजा दोस्त ओ तव्हां ॿुधो चाहे ज़िंदगीअ में ज़रा तारीख़ खे ॾिसो त ख़बर पइजी वेंदी, लेकिन मुंहिंजो मौज़ू आहे इन करे मां मुख़्तसर ॻाल्हाईंदो हलंदुमि। मौला अली फरमाए थो सभ खां पहिरीं मुंहिंजे पुटनि मां, मौला अली फरमाए तो मुझे पुटन मां केर अग में विदो, हसन लजपाल उथी थो बीहे। मौला अली फरमाए तो तू वेह, तू वेह। मौला हसन वेठो, वरी पाण फरमायो मुझे पुटन मां केर अगवान थींदो। मौला हुसैन उठी बीठो, पाण फरमायो तू वेह हुसैन। भई बचड़ा निहारीन था। टियों दफ़ो मौला अली फरमायो हज़रत अब्बास उठी थो बीहे, पाण इजाज़त ॾियनि था। ॻाल्हि खे मां हिते ख़त्म थो कयां। लजपाल हसन ऐं हुसैन अर्ज़ था कनि बाबा असां बि त तव्हांजा बचड़ा हूं। मौला अली जवाब थो ॾे उन ॾींहं खां वठी अलीअ जा तव्हां पुट ज़रूर आहियो, लेकिन जंहिं ॾींहुं न मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो त ही मुंहिंजा हन, अली तव्हांखे मुस्तफ़ा जो सम्झंदो आहे। जी मुंहिंजा दोस्त अखियूं खोल, इन सच्चाई जे निस्बत ॾे गौर कर। अर्ज़ पे कयम रात ईद जी आ, कहिड़ी रात आ ॻाल्हायो कोन था, कहिड़ी रात आ ॻाल्हाईंदो त इहो जज़्बो जारी रहंदो। सुस्ती कंदो त मूंखे पघर में सुस्त थियण में बि देर कान लॻंदी। रात ईद जी आ, मौला अली मौजूद आ, अम्मा खातून जन्नत मौजूद आ, लेकिन इमाम हसन ऐं हुसैन सुणो हसनैन करीमैन अमड़ खे कोन था चवनि अम्मा असांजो वॻो किथे आ, अबे खे कोन था चवनि बाबा असांजो वॻो किथे आ, कंहिंखे था चवनि जो जन्नत जे रहण वारा जन्नत जे मालिक खे था चवनि। मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे खिदमत में अर्ज़ा कना अब्बा ओ मुझा सुना महबूब मुस्तफा असांजा वॻा अञा छो न आया हन। ईद सुभाणे असांजा वॻा अञा छो न आया हन। कुर्बान वञा अम्मा आमिना जे महबूब लाल जे मथां मुर्गी बचड़न के फरमाइन था बचड़ा फिक्र न कयो दर्जी तैयार करे रहियो। छा फरमायो केर? जवाब दियो केर? ए जुमला याद कजो दर्जी तैयार करे रहियो आ या दर्जी खणी अची रहियो आ। सुबह जो टाइम महबूब जे दरबार आका असांजा वॻड़ा। इमाम हसन चवे सुणा मुंहिंजो वॻो, इमाम हुसैन चवे सुणा मुंहिंजो वॻो।
पाण फरमाए दर्जी खयो थो पियो अचे हेडे फर्श ते मदीने में जिक्र थी रहियो आ होडे अर्शे मुअल्ला ते अल्लाह आर्डर करे रहियो आ जिब्रील जी रब्बे जलील जन्नत बा जोरा खणी वञ लेकिन जेडी मल मुझे न महबूब जे दर ते पहुंची आवाज दी पुछण वारो पुछे केर आयो आ खबरदार मता चवी त मलाइकन जो सरदार आयो आ मता चवी त जिब्रील आयो आ जवाब ॾिजां त हसनैन जो दर्जी कपड़ा खणी आयो मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक जुबान मां जेके लफ्ज़ निकरंदा हन मुझो करीम रब उन्हनि खे कुन फयकून बनाए छॾींदो आहे छो हीअ काइनात ई अल्लाह सजाई आहे मुझे करीम मुस्तफा जे करे बनाई आहे हुजूर जे करे पोइ जे हुजूर जे लफ्ज़नि खे रब कुन फयकून न बनाईंदो त कंहिंजे लफ्ज़नि खे बनाईंदो बहरहाल मुझा दोस्तों मां थोड़ो जज्बात में थी करे मोटी सागी जगह ते अचां तीरों की याद आ न तीरों की बरसात में सैयद ने छोड़ी ना नमाज तीरों की सोच जा तीरों की बरसात में सैयद ने छोड़ी ना नमाज खंजर आपका ना अल्लाह ज़ेर खंजर आपका पढ़ना दुगाना याद है या हुसैन इब्ने अली जो तेरा ज़माना याद है छोड़ कर मदीने को करबल को जाना लबड़ा खोल यार लबड़ा खोल खुदा जो कसम उलमा किराम वेठा हन गौर सां बुध अल्लाह एतरा मलाइक अनलिमिट पैदा फरमाया हन उन्हनि मलाइकन में हिकड़ी जमायत मलाइकन जी अहिड़ी आ जेके सयाहीन जे नाले सां सॼो वेंदो आ सयाह जो कम कहिड़ो आ ख़ूबसूरतुनि जगहुनि खे ॻोल्हण ख़ूबसूरतुनि जगहुनि ते वञण उतां जा मंज़र ॾिसण या अल्लाह ए मलाइकन में सयाहीन पैदा छो फरमाया थे रब तो चवे मुझे कुदरत जो गालियों मुझे हिकमत जो गालियों पुछणो तो त मुझे महबूब मुस्तफा का पुछो जेको मुझे कुदरत के भी जाने थो मुझे हिकमतुन के भी जाने थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई सयाहीन जी जमायत मलाइकन जी छाजेला मदीने जे मीर फरमायो जी दुनिया जा सयाह खूबसूरत जगह के गोलींदा हन नहरुन के गोलींदा हन मिठन पानी जे चश्मन के गोलींदा हन मुझा दोस्त गिलगित हलूं बल्तिस्तान हलूं छाहे मौसम ॾाढी भली आ गुल ॾाढा भला हन खुशबू ॾाढी भली आ मदीने जे मीर फरमायो या सयाहीन मलाइकन जी जमायत वरी ज़िक्र ऐं दरूद वारी महफिल के गोलींदी आ जागो था ये उहा बरकत वारी महफिल आ ये उहा इज्जत वारी महफिल आ ये उहा शान वारी महफिल आ जेके मलाइक गोलींदा हन त कहिड़ी जगह ते आ अज मलाइक मुंहिंजा दोस्तो अजीजो अज मलाइक इन ॻोठ जो नालो न लिखियो अथव जी ॻोठ मोहम्मद हसन नालो ॻोठ मोहम्मद हसन छुट्टो जे अंदर खबर आवा के ठकाव बिन बगैर सबूत जे गाल बिन अवां जेतरा आया हो न पाण सा गड बीण ते त मलाइक तवां सा खणी आया जेतरा नंढा वडा वेठा हन सादात किराम वेठा हन उलमाए किराम वेठा हन इलाके जा मुअज्जिजीन वेठा हन जेतरा भी वेठा हो या सब मलाइक छड्यो सयाहीन जी जमायत भी छड्यो जेके वेठा हो न हिकड़े हिकड़े जे कुल्हे ते ब मलाइक आहिन या कोन जवाब दियो या इकरार कयो न त मां कुरान पढ़ण जे ला तैयार हां अल्लाह फरमायो व इन
अलैकुम लहाफिज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। हिक हिक जे कुल्हे ते ॿ मलाइक खणी आया हो। ख़बर थव जॾहिं न को अल्लाह जो बानो हुजूर जो उम्मती कहीं ज़िक्र वारी महफ़िल में पहुचंदो आ, ही मलाइक उन जो शुक्रानो अदा कंदा आहिनि। ही मलाइक उन जो शुक्रानो अदा कंदा आहिनि। केर मलाइक उन जो शुक्रानो अदा कंदा आहिनि त वॾी महिरबानी। जेकॾहिं हिन वक़्तु तूं असांखे कंहिं गंदी महफ़िल में वठी वञी है तॾहिं बि असां तोसां गॾु हुयासीं, लेकिन असांखे हुन महफ़िल में वठी आयो है जिते अल्लाह जे रहमत जो नुज़ूल ख़ास थी रहियो आहे। मदीने वारे महबूब जी निगाह हली रही आहे। ओ मुंहिंजा दोस्त, अॼु तूं त ख़ुशि नसीब आहीं, पर तुंहिंजे कुल्हनि ते वेठल मलाइक बि तुंहिंजो शुक्रानो अदा करे रहिया आहिनि। छो त तूं उन महफ़िल में वठी आयो आहीं जंहिं महफ़िल जो नालो ई ज़िक्र हुसैन रखियो वियो आहे, जंहिं महफ़िल जो नालो ई इमाम आली मक़ाम जे निस्बत सां रखियो वेठो आहे। मां तोखे कीअं ॿुधायां त इहो ज़िक्र हुसैन मुंहिंजे रब खे केॾो वणंदो आहे। मां तोखे कीअं ॿुधायां त इहो ज़िक्र अहल बैत मुंहिंजे करीम मुस्तफ़ा खे केॾो वणंदो आहे। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्तो, नाला आख़िर में वठंदासीं। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा मुस्लमान भाइरो, हिकिड़े मिंट जे लाइ मदीने जे मंज़र खे बि यादो रखो, मैदान करबला खे बि यादो रखो। स्पीड जेतिरी मुनासिब हूंदी मां तेज़ कंदुसि, विच में कंहिं बि नारे जी ज़रूरत बि कोन्हे का, भल भल जी ज़रूरत बि कान्हे का। बस रुगी हक़ीक़त खे ॿुधो, क़ुरान ओ हदीस खे ॿुधो, अल्लाह जे फ़रमान खे ॿुधो, मुंहिंजे मुस्तफ़ा जे फ़रमान खे ॿुधो। माण्हुनि जे हवालनि खे छॾे ॾियो। हिन वक्त मार्केट में एड़ा बदनसीब भी मौजूद हन। अफ़सोस सां चवणो थो पवे जो उन्हनि जे मुंह ते सुहारियूं हन। अफ़सोस सां चवणो थो पवे जो उन्हनि जे मथे ते अजीब अजीब क़िस्म जूं दिस्तारूं हन। लेकिन आउं उन्हनि खे बदनसीब खां वधीक ॿियो कहिड़ो जुमिलो चवां? मुंहिंजे नज़र में इहो वॾो जुमिलो आहे। उहे बदनसीब ऐलान जे था फेसबुक ते कनि, 10 मुहर्रम ते शादियूं छो नथा कयो? 10 मुहर्रम ते शादियूं छो सवाल था कनि, छो नथा कयो? केर थो तव्हां खे रोके? ओ बदनसीब, तोखे कहिड़ी ख़बर त हिन 10 मुहर्रम जी निस्बत कहिड़ी आहे? बेशक तुंहिंजो दलील पंहिंजी जॻह ते त क़ुरान मनो कोन कई आहे, हदीस मनो कोन कई आहे, तुंहिंजे दलील सां इख़्तिलाफ़ न आहे, लेकिन तुंहिंजे बददियानतीअ सां इख़्तिलाफ़ आहे, तुंहिंजे नियत सां इख़्तिलाफ़ आहे। अगरि तुंहिंजो को मिट माइट, अगरि तुंहिंजो को रिश्तेदार अलाए कहिड़ो आहे, अगरि उहो दुनिया छॾे ऐं ॼाणी वाणी केरु चवे त फलाणे जो पीउ मरी वियो हो, जेको मरी खपी वियो, इन करे थो मां ही ख़ुशी कयां जो फलाणे जो पीउ मरी वियो आहे, त सिधी गोली सीने में ठोकींदेसि त ज़ालिम तुंहिंजा ॿिया ॾींहं खुटी विया आहिनि। ओ ज़ालिम, तुंहिंजो जेकॾहिं बदनसीब बि उन जे ॾींहं ते केरु करे त तुंहिंजो अंदरि थो जले। मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे कुल्हड़नि जे सवार शहीदनि जे ॾींहं खे तूं न इन शादीअ जे लफ़्ज़ में कन्वर्ट कंदे तोखे हया नथो अचे, तोखे शर्म नथो अचे? इहे जुमला न चओ, छो त बेशक क़ुरान करीम मनो कान कई आहे, पर इंसान जी तहज़ीब ऐं अख़लाक बि कंहिं शइ जो नालो आहे। अञा सिंधीअ में सोलो करे सम्झायां। बाबे जो सालो तव्हां सां जो छा थींदो? जवाब ॾियो, तव्हां सां जो छा थींदो? अबे जो सालो यादि ई कोन अथव। छा थींदो? मामो। छा थींदो? भला अम्मा जो भाउ, अम्मा जो भाउ छा थींदो? मामो। जेकॾहिं उनखे चवीं मामा जानी, मामा साईं, ख़ुशि आहियो, उनजी दिलि ठरंदी या ॿरंदी? जवाब ॾियो। पर जे न ज़ालिम तूं उनखे चवीं ओ बाबे जा साला कहिड़ा हाल हन, जुमिलो ग़लति त कोन्हे? रिश्तो भी सही है, रिश्तो गलत कोने, बाबे जो सालो तो है, लेकिन अगर तू चवी ओ बाबे जा साला कहिड़ा हाल हन, अग्यां भले तू हलवे जी प्लेट रख वराए बूथ ते ठोकींदी, कसम आई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से, खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। ऐ मुसलमान, हकीकत जो एतराफ कर, हकीकत के सुञाण। कुछ हकीकतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे क़बूल करण इंसान जी अखलाकी जिम्मेवारी हूंदी आहे।
निस्बत जो ताल्लुक, निस्बत जी इज्जत असां खे तहज़ीब सेखारे रही आ, मज़हब सेखारे रहियो आ, रवादारी सेखारे रही आ, इस्लाम सेखारे रहियो आ, सिले रहमी छा खे चइबो आ। बहरहाल मां तवील नथो वञा, उन बदनसीबनि जे मां कहिड़ो जुमिलो चवां, ख़ुदा उन्हनि खे चाहे त हिदायत वारो करे। यादि रखो ही कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे, मर्ज़ी मुंहिंजे करीम रब जी आ। सची हो अथव, दिलि जा कन खोले ॿुधो, ख़ुदा जो कसम लेकिन खोलिया मां अहले सुन्नत असां मां मुराद जेके सोने अब्दुल कादिर जीलानी जी मोहर पाण सां गॾु खयो था वतन, जेके इमाम रब्बानी जी मोहर खयो था वतन, जेके भिट वारे घोट जी खयो था वतन, जेके लाल शहबाज कलंदर जी खयो था वतन, जेके ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती जी खयो था वतन, जेके ख्वाजा निजामुद्दीन अजमेरी जी खयो था वतन, जेके सजन साईं जी खयो था वतन, जेके मशहूरन वारे साईं जी अल्लाह जे कामिल वलीयन जी जेके निस्बत गॾु खयो था वतन, असांजी मुराद उहे अहले सुन्नत वारा। खुदा जो कसम उन्हनि जे आॾो सिद्दीक़ अकबर जो शान बयान करण बि दिल जो सिंगार आ, अमीर उमर सुहणे जो बयान करण बि दिल जो सिंगार आ, उस्मान ज़िन्नूरैन जो बयान करण बि दिल जो सिंगार आ, मौला अली जो शान बयान करण बि दिल जो सिंगार आ। लेकिन कसम ते खुदा जो हिकिड़ो जवाब मूंखे ॾिजां, दुनिया जे अंदर जेॾी महिल बि सुहिणे सिद्दीक़ अकबर जो नारो लॻंदो आ, बेशक जवाब मिलंदो आ, अमीर उमर जो नारो लॻंदो आ, बेशक जवाब मिलंदो आ, सुहिणे उस्मान ज़िन्नूरैन जो नारो लॻंदो आ, बेशक जवाब मिलंदो आ। कसम थई पैदा कंदड़ रब जो जवाब ॾिजां, जॾहिं हिन नारे हैदरी लॻंदो आ त जवाब ॿीण टीण ते हूंदो आ या कोन हूंदो आ। मां जेको नुक्तो समझाइण थो चाहियां, नुक्तो समझो, ओहो नुक्तो समझो। बेशक असां अहले सुन्नत जे स्टेज छो न हुजे, नारे तहकीक हक चारिया, नारे तकबीर अल्लाह अकबर, नारे रिसालत या रसूल अल्लाह, पर जॾहिं न चइबो आहे त नारे हैदरी, मां ॾिसंदो आहियां त चइनी पासनि खां आवाज़ ईअं गूंजंदो आहे, जेके हीअं कयो वेठा आहिनि से बि हीअं कंदा आहिनि। मां तोखां थो पुछां त दिलनि जो मालिक केरु आहे, मूंखे जवाब। जंहिंखे ख़ुदा शोहरत ॾे उनखे केरु हेठि नथो करे सघे, जंहिंखे ख़ुदा इज़्ज़त बख़्शे उनखे इज़्ज़त खे केरु किराए नथो सघे। सिद्दीक़ अकबर जे सदाकत तां क़ुर्बान, अमीर उमर जे अदालत तां क़ुर्बान, सुने उस्मान जे हया तां क़ुर्बान, लेकिन मुंहिंजे मौला अली मुश्किल कुशा शेर ख़ुदा जे शुजाअत तां क़ुर्बान। अॼु जे तव्हां वेठो त ॿुधाईंदुसि तव्हांखे उन बदनसीबनि जो जुमिलो बि त अगरि मौला मुश्किल कुशा आहे त करबला में मदद छो न कई। ओ चरिया चरिया, मौला अली मदद त कई आहे करबला में, दुनिया ॾिठो आहे गायब रही आहे, कीअं कई आहे। हिकिड़ो पढ़ो त मां ॻाल्हि कयां, सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा सोना मुसलमान भा, मां वाइदो कयो त मदीनो बि साम्हूं हूंदो, करबला बि साम्हूं हूंदी। पहिरीं मदीनो पोइ करबला, पहिरियां ई ॻाल्हायो, पहिरियां ई मदीनो पोइ करबला, छो त मुंहिंजो लजपाल हुसैन बि पहिरियां ई मदीने में, पोइ मके में, पोइ करबला में, इन करे पहिरीं मदीनो ओबासी न ॾे अदा। मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पहिरीं मदीनो मां अर्ज़ उतां खां खणा जिथों ॻाल्हि कयमि। हुज़ूर जे हंज में मुंहिंजो लजपाल हुसैन, कंहिंजे हंज में, कंहिंजे हंज में लबड़ा खो लॻते हलां, कंहिंजे हंज में मुंहिंजे हुज़ूर जे हंज में मुंहिंजो लजपाल हुसैन। हिकिड़े मिंट जे लाइ तसव्वुर त कर, हंज कंहिंजी आ वेठो केरा। हिकिड़ो जुमिलो बि जेकॾहिं मुस्लमान कलमे पढ़ण वारा तुंहिंजी न दिल क़बूल करे,
याद रख जिंदगी तुझी मुझी गुजरी वने अजमत इमाम आली मकाम बयान कंदे जिते तुझे मुझे जिंदगी जी एंड थी दी अल्लाह जे तरफ खां जेका लजपाल हसनैन के इज्जत मिली आ उन इज्जत जी उतां इब्तदा थी मौलवी के केड़ी ताकत आ जाकिर के केड़ी ताकत आ के बेटे के केड़ी ताकत आ जो मकाम हसनैन बयान करे मकाम आले रसूल हो चला जन जी इज्जत मकाम और रब कुरान में बयान करे मौलवी के केड़ी ताकत आ हां जे या जाकिर हो जे जेको भी आहे ए जेको बयान तो करे फकत पांजी निस्बत गढण ला तो करे पो नियत उने जी आ त सच्चो आ या हाँ सूफी हूँ मुसी न सूफी हूँ असा जो अरे लोगो तुम्हारा क्या अरे मैं जानू मेरा खुदा जाने अरे मैं जानू मेरा खुदा जाने चढ़ा मंसूर चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था तवज्जह जो वाकिफ था वही दिल पर वाकिफ होयो पढ़ी दिसो तारीख मखदूम शहीद बिलाल जी पढ़ी दिसो तारीख मंसूर जी लेकिन मां वधन सकते चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर अरे मुलड़ा तू जनाजा पढ़ अरे मुलड़ा तू जनाजा पढ़ आगे मैं जानू मेरा खुदा जाने मैं जानू मेरा खुदा जाने महबूबे सुभान जो टाइटल रखण वारा सूफी हन लेकिन सूफी उहे जेके शरीयत जे ताबे सूफी हन शरीयत का हटण वारा ना हन दुरूद पढ़ त मां मदीनो बयान कया सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हंज हुजूर जिया आए हाय इन हज जो कदर पुछणो थई त अबू बकर सिद्दीक खां इन हज जो कदर पुछणो थई त मौला अली मुश्किल कुशा खां पुछाए तो के कीअं ॿुधायां लेकिन मां मौज़ू ते थो मोटा हंज हुजूर जिया हंज में वेठल चोॾीअ जे चंड खां सुहिणो लजपाल हुसैन मुझे करीम आका जा गुलामो मुझे हुजूर जा आशिको मुझो करीम मुस्तफा चंद्र सा खेडी रहो आ छा सा खेडी रहो आ चो छा सा खेडी रहो आ छो तो मुझे करीम मुस्तफा के चंद्र सा खेडण जी असली आदत आ हजरत अब्बास मुझे करीम मुस्तफा जो चाचो जेडी मलक करीम का जे मथा कलमो पढ़े थो हुजूर जे गुलाम थे थो अर्ज तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखे ओहा घड़ी यादा ओहा चोॾीअ जी रात मां अब्बास खे यादा पंहिंजे घरड़े में वेठो हुयुसि ॾिसां पियो त चंड कॾहिं हीअं पियो थे कॾहिं हीअं पियो थे कॾहिं हीअं पियो थे कॾहिं हीअं पियो थे हैरत में पइजी वयसि त क़यामत अचण वारी आहे जो अॼु चंड हीअं हीअं थी रहियो आहे ज़मीन ते त ज़िलज़िलो ईंदो आहे अॼु ही आसमान ते कहिड़ो ज़िलज़िलो आहे जॾहिं गौर सां निहारण शुरू कयमि ईअं महसूस थियो त मुंहिंजा मुस्तफ़ा
ओ मुझा मुस्तफ़ा सुने अब्दुल मुतल्लब जे घर मां का नूर जी लाट निकिरी रही आ जेका चंड के हीअं भी करे रही आ हीअं भी करे रही आ मुझा महबूब जल्दी जी पहुत से अवां खे ॾिठ में अवां हिंदोरड़े में हुया।